वताए फ़क़ीर ऐं मुल्ला जो मस्जिद में जहिड़ो। आज़ाद पियो यूट्यूब चैनल में भलीकार आऊं आहियां आज़ाद मुख्तियार झरवार। सचो अॼु जो किस्सो बि इंतिहाई दिलचस्प ऐं मज़ेदार सबक़ आमोद अथव। मुकमल वीडियो ज़रूरु ॾिसिजो ऐं जेकॾहिं चैनल ते नयो आहियो चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। सही वताए फ़क़ीर जा किस्सा त हिंद तोड़े सिंध में अॻई मशहूरु आहिनि। संदसि हीउ किस्सो जेकॾहिं तव्हां नाहे ॿुधो त अॼु ज़रूरु ॿुधी वठिजो। सही ॻाल्हि कंदा आहिनि त हिकु साल तमामु सख़्तु बरसाति पई। बरसाती मौसम में जो तेज़ तरीन बरसाति पई त वताए फ़क़ीर जो कखाऊं घरु हो। वताए फ़क़ीर जो घरु कखाऊं हो, कखनि जो अॾियलु झूपो हो, सो मींहं में किरी पियो। साईं जीअं त वतायो फ़क़ीर ऐं संदसि माउ घर खां ॿाहिरि हुआ, सो संदसि अमड़ चयो त वताया अबा घर जी जीत किरण जो फ़को ॿुधई। माण्हू चयसि त अबा पाण ऐं ढगी त ॿाहिरि आहियूं, पर भित किरण सां छित किरण सां भत रधण वारो कुनू ऐं दिला ज़रूरु टुटी भॼी भोरा थी पिया हूंदा। वताए फ़क़ीर अमड़ खे चयो त अमा ॻणती न कर, सुबुह जो तोखे कुना ऐं दिला सही सलामत अहिड़ा जो अहिड़ा मिलंदा, तूं टेंशन न कर, आराम कर। साईं सुबुह थियो, वताए फ़क़ीर छा कयो जो सिधो मस्जिद जो रुख़ कयो ऐं अची मस्जिद में पुॻो। वताए फ़क़ीर मुल्ला खे चयो त मुल्ला 2 दिला ऐं हिकिड़ो कुनो खणंदसि। मुल्ला चयसि ए फ़क़ीर छितो थियो आहीं छा? इहे ख़ुदा जा आहिनि जे ख़ुदा जे घर में रखिया पिया आहिनि, ऐं हीउ न खण ऐं आउं तोखे खणणु न ॾींदुसि। वताए फ़क़ीर चयो राति मुंहिंजो वॾो नुक़सानु कयो अथसि, तुंहिंजे रब मुंहिंजो वॾो नुक़सानु कयो आहे, सो आउं संदसि ई टपड़ खणंदसि। ऐं मुल्ला जे तोखे ॾुखी ॻाल्हि थी लॻे त तूं पंहिंजे घरां भरे ॾे या माठि करे वेही ॾिस त वतायो छा थो करे। ए मुल्ला रब पाक खे अॻियां पोइ वताए खे ॾियणो ई आहे, पर मूं वटि एतिरो टाइम न आहे। अमड़ चयो त मूंखे इहे थांव ठिकर खपनि, सो ॿेली मुल्ला ॿियनि जी चोरी मूंखे करणी कान्हे। जेको रहीम आहे, करीम आहे, हलीम आहे त बाक़ी छा खपे। अॻियां पोइ मुल्ला रब पाक मूंखे इहे सभु शयूं ॾींदो, सो मौला महिरबान सखी सुल्तान आहे, बारी बुरदबार आहे, जेको ॾेई न पचारे। सो वतायो बि उन वटि हुज करे लंघी आयो आहे ऐं उनजे घरां इहो सामान खणे थो ऐं संदसि थियल ज़बान जो बदिलो खयो थो वञे। वताए जे इहो ॻाल्हियूं ॿुधी करे मुल्ला खणी माठि कई। मुल्ला ॿियो चवे बि छा चवे वताए खे। वताए चयो फ़िलहालु आउं रब पाक जे घरां इहे शयूं खणी थो वञा, जॾहिं मूंखे मालिक ॾींदो त इहे शयूं पुॼाए वेंदोसांसि। मुल्ला खणी माठि कई ऐं वताए इहो सामान खणी सिधो घर आयो ऐं अमड़ खे चयाईं अमा ही वठि पंहिंजा थांव। सतियो हिन गुफ़्ते खां उमेदु आहे तव्हां इंजॉय कयो हूंदो ऐं वताए जी ॻाल्हि मां बि सबक़ु पिरायो हूंदो त रब पाक बेशक उहो ई ॾींदड़ आहे जेको ॾेई न पचारे, वॾो पालणहार, जग जहान जो पालणहार आहे। सो ताईं इन क़िस्म जो वधीक किस्सा कहाणियूं ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।